الرحيم واصبر نفسك مع الذين يدعون ربهم بالغداة والعشي يريدون وجهه हर किस्म की हम्द व सना वदाई है किबरियाई जा कलिमात अकेले अल्लाह सुब्हानहु व तआला जे ज़ात के जुगाई जेको अल्लाह बेनियाज़ा बेपरवाह मुश्किल कुशा हाजत रवा वो अल्लाह पंहिंजे ज़ात जे अंदर पंहिंजी सिफ़ात जे अंदर पंहिंजी कुदरत में पंहिंजी कुव्वत में अकेलो अहद कुल कायनात उन रब्बुल आलमीन जे आॾो हकीरा फ़कीरा बेबस घुरण वारी बाॾाइण वारी सॾण वारी वो अकेलो अल्लाह सभिनी जा झोल भरण वारो हर एक जूं ज़रूरतूं पूरियूं करण वारो सभिनी खां बेनियाज़ असमद मालिक साईं जो ज़ात जेका हर क़िस्म जे नक्स खां आइब खां कमज़ोरीअ खां कोताहीअ खां पाक अल्लाह औलाद जी भी कमज़ोरीअ खां पाक अल्लाह वालदैन जे भी ज़ौफ़ खां पाक लम यलिद वलम यूलद मालिक साईं जी ज़ात जंहिंजे मिसल का बि ज़ात कोन्हे हर एतबार सां वलम यकुन लहू कुफुवन अहद मुख़्तसर हम्द व सना खां बाद लातहदाद बेशुमार दुरूद व सलाम हुजनि इमामुल अंबिया सैयदुर रसूल जनाब मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात अक़दस मथा जंहिंखे अल्लाह रब्बुल इज़्ज़त हिन कायनात जे हिदायत लाइ मबूस फरमायो जंहिं प्यारे पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह सुब्हानहु व तआला जे पैगाम खे वहीअ जे पैगाम खे हिन इंसानियत ताईं पहुचायो इन अंदाज़ सां पहुचायो जो पहुचाइण जो हक़ अदा करे छॾियो क़यामत ताईं दुनिया में आख़िरत में कामयाबी कामरानी सआदत खुशनसीबी उन माण्हू जे हिस्से में ईंदी जंहिं माण्हू अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तालीमात के संदन उसवा के पंहिंजे लाइ नमूनो बनायो उन्हनि मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारी अल्लाह जूं रहमतूं ऐं बरकतूं हुजनि प्यारे पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे आल ऐं संदस असहाब रिज़वानुल्लाहि अलैहिम अजमईन जे मथा अल्लाह जूं रहमतूं ऐं बरकतूं उन्हनि माण्हुनि जे मथां बि हुजनि जिन माण्हुनि अल्लाह सां मोहब्बत कई उन जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मोहब्बत कई ऐं प्यारे पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां ताल्लुक़ वारनि संदस आल ऐं संदस असहाब रिज़वानुल्लाहि अलैहिम अजमईन सां मोहब्बत कई अल्लाह जूं रहमतूं ऐं बरकतूं इन्हनि माण्हुनि जे मथां बि हुजनि हदीस साथियो सही मुस्लिम के अंदर रिवायत है सैयदना मुआविया बिन हकम असुलमी रजी अल्लाह ताला का मरवी है फरमाइन था कानत ली जारिया फरमाइन था मुझी एकड़ी बानी हुई नौकरियाणी हुई जेका मुंहिंजूं बकरियूं चारींदी हुई पोइ हिकिड़े दफ़े मूं ॾिठो त
त उन खां ग़िफ़लत थी वई ऐं ग़िफ़लत इहा थी जो मुंहिंजे हिननि ॿकरियुनि मां हिकिड़ी ॿकरी बघड़ खाई खणी फरमाइनि था वअना रजुलुन मिन बनी आदम आसफ़ कमा यासफ़ून। फरमाइनि था त पोइ इहो जो मूं मंज़र ॾिठो ऐं हुनजी ग़िफ़लत मूं ॾिठी त पोइ फरमाइनि था त आऊं बि फ़रिश्तो कोन आहियां, इंसान आहियां, आदम जो औलाद आहियां। पोइ मूंखे बि कावड़ अची वई जीअं आम आदम जे औलाद खे कावड़ अचे थी। इंसान आहे, कमज़ोर आहे, बाज़ो ख़ास काड़ी ॻाल्हि थी वेंदी आहे त माण्हू खे कावड़ अची वेंदी आहे ऐं पोइ बाज़ो ख़ास ईअं थी वेंदो आहे त उन कावड़ ते माण्हू जो रिएक्शन बि थी वेंदो, कावड़ ते फौरन रिएक्शन बि थी वेंदो। ऐं पोइ सैयदना मुआविया रज़ी अल्लाह ताला खां रिएक्शन बि थी वियो ऐं उहो छा थियो, सकत तो हा सकत। फरमाइनि था त मूंखे कावड़ अची वई ऐं पोइ कावड़ में अची मूं न बानीअ खे धकु हणी कढियो, चमाट हणी कढी, थप्पड़ मूं हुनखे बाहे कढियो। पोइ फरमाइनि था कावड़ त अची वई ऐं कावड़ में अची मूं इहो अमल बि करे वेठो पर पोइ इन मुंहिंजे अमल मूंखे परेशान करे वेठो। उनजे लाइ जो इस्लाम जी तालीम ऐं मोमिन जो शान, मोमिन जो वर इहो कोन हूंदो आहे त को मोमिन ॿियनि खे तकलीफ़ ॾियण वारो हूंदो आहे, बल्कि मोमिन हमेशह ॿियनि जो ख़ैर ख़्वाह हूंदो आहे, ॿियनि जो ख़ैर ख़्वाह हूंदो आहे। मोमिन भलाई कंदो आहे, मोमिन कंहिंखे तकलीफ़ कोन ॾींदो आहे। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस आहे, पाण फरमायूं अल मुस्लिम अखुल मुस्लिम, पाण फरमायूं मुसलमान मुसलमान जो भाउ आहे। ऐं पोइ भाउ पंहिंजे भाउ सां कीअं हलंदो, ला यज़लिमुहु वला यख़्ज़ुलुहु वला यहक़िरुहु। पाण फरमायूं पोइ भाउ जो पंहिंजे भाउ जे लाइ इहो वर कोन्हे त उनजे मथां ज़ुल्म करे, उनखे तकलीफ़ ॾे, उनखे रुसवा करे, इहो मुसलमान ऐं मोमिन जो शान कोन्हे। ऐं इस्लाम जेको अल्लाह सुब्हानहु व तआला दीन उमारियो, उन दीन बि असांखे सेखारियो आहे ख़ैर ख़्वाही करणु, ख़ैर ख़्वाही करणु। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बिअसत जा जेके मक़ासिद बयान थियल आहिनि, अल्लाह जे रसूल खे मबूस कयो वियो, पाण दुनिया में आया छाजे लाइ आया, अल्लाह छो मानियो, बिअसत जा मक़ासिद क़ुरान ऐं हदीस जे अंदरि मौजूद आहे। उनमें हिकिड़ो मक़सद इहो बि हो, अल्लाह ताला क़ुरान में ॿुधायो आहे वयुज़क्कीहिम, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिन इंसानियत खे पाक करण आयो, हर क़िस्म जे ग़िलाज़त खां पाक करण आयो, हर क़िस्म जे ग़िलाज़त खां पाक करण आयो। उहा ग़िलाज़त चाहे रब जे ज़ात जे बारे में हुजे, यानी ख़ालिक जे बारे में हुजे, शिरक कंदो हुजे, उन ख़ालिक जे मुक़ाबले में उन को ॿियो बि ख़ालिक ठाहियो हुजे, इहा बि ग़िलाज़त आहे। इन खे बि ख़तम करण जे लाइ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहे ऐं इन शइ खे बि ख़तम करण जे लाइ आहे, पाक करण जे लाइ आहे त मख़लूक जे अंदरि मख़लूक बि कंहिंसां बेवाजिबी न करे, यानी माण्हू दुनिया में ईअं रहे न ख़ालिक जे हक़नि में कोताही करे ऐं न मख़लूक जे हक़नि में कोताही करे, बल्कि अबू दरदा रज़ी अल्लाह ताला ऐं सलमान रज़ी अल्लाह ताला अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿिन्ही जो पाण में भाईचारो क़ाइम कयो। जॾहिं मुसलमान मक्के खां हिजरत करे मदीने में पहुता हुआ त हुते अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम
कुछ बुनियादी कम कया जेके इं खणी चऊं त रियासत जूं अहम तरीन जिम्मेदारियूं जेके आहिनि अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़िंदगी खे ॾिसजे न। पाण मदीने में आया, इक़दामी जेके न शुरूआती बुनियादी जेके अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इक़दामात बुनियादी शयूं आगाज़ में जेके कयूं उन्हनि में पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़ो कम इहो बि कयो, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मस्जिद नबवी जी बुनियाद रखी। मदीने में आया, पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मस्जिद नबवी जी बुनियाद रखी। मस्जिद मुसलमान जे ज़िंदगी में हिकिड़ो वॾो किरदार अदा करे थी। मस्जिद का मामूली शइ कान्हे का। असां सम्झो आहे त मस्जिद सिर्फ़ निमाज़ जी जॻह आहे, न। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दौर में मस्जिद नबवी खे ॾिसूं न त मस्जिद नबवी तालीम जो भी मरकज हो, तरबियत जो भी मरकज हो। उते मज़लूम मजबूर परेशान हाल पींदा, उहे भी सदा लगाईंदा, उन्हनि जे लाइ रिफाई उमूर बि मस्जिद नबवी में सरंजाम ॾींदा। यानी मस्जिद जेका आहे सा मुसलमाननि जे जमीयत जो जमा थियण जो हिकिड़ो मरकज़। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मस्जिद नबवी जो बुनियाद रखियो हुई। तफ़सील वारी शयूं आहिनि, इख़्तिसार सां। ॿियो पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मदीने शहर के मज़बूत करण जे लाइ, मदीने के छो जो इस्लाम जी पहिरीं रियासत मदीनो आहे, पहिरीं रियासत मदीनो। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन मदीने के मज़बूत करण जे लाइ सब खां पहिरीं छा कयो, पाण मस्जिद नबवी जी तामीर कई। ॿिए नंबर ते पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मदीने जे रहण वारनि क़बाइल जो पाण में इतिहाद करायो, चाहे मुसलमान चाहे गैर मुस्लिम, जंहिंखे मीसाके मदीना चइजे। त मदीने जे दिफ़ा में असीं सभु हिकु आहियूं। तव्हीं बि हिन शहर में रहो था, अव्हां ते के जेकॾहिं कंहिं अगराई कई असीं अव्हां जा आहियूं, जेकॾहिं असां सां कंहिं कई त तव्हीं असां जा। ऐं हिकिड़ो कमु पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहो बि कयो, पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुसलमाननि जे अंदरि अजनबियत खे ख़तमु कयो। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अजनबियत खे ख़तमु कयो। इस्लाम अजनबियत कोन थो ॿुधाए, फलाणो क़ौम कबीलो बिरादरी ज़ात पात जा फ़र्क़ इस्लाम ख़तमु करे छॾियो। ये इस्लाम कोन रखिया, बल्कि अल्लाह सुब्हानहु व तआला सभिनी पंहिंजे मञण वारनि खे चयो त तव्हीं छा आहियो, अल मुस्लिम अखुल मुस्लिम। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मदीने में पहुची मुहाजिरन सहाबा के वठी अंसार सहाबा के साथ करे पाण फरमायो, फलाणा ही तुंहिंजो भाउ, ही तुंहिंजो भाउ, ही तुंहिंजो भाउ, ही तुंहिंजो भाउ। ईअं पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अबू दरदा रज़ी अल्लाह ताला सां भाईचारो कयो। सलमान रज़ी अल्लाह ताला, सलमान रज़ी अल्लाह ताला ने अबू दरदा रज़ी अल्लाह ताला सां मिलण आयो। मिलण जे लाइ आयो त अबू दरदा रज़ी अल्लाह ताला जी घरवारी उम्मे दरदा रज़ी अल्लाह ताला अन्हा उनखे जो ॾिठई त उनखे कंहिं सभरे हाल में कोन ॾिठई। सलमान रज़ी अल्लाह ताला उनजी इन हालत के ॾिसी परेशान थियो। पंहिंजे भाउ जी घरवारी उनखां पुछण लॻो, ए मुंहिंजी भेण, ख़ैर त आहे, तुंहिंजो ही मामिलो छो आहे जो तोखे आऊं विखरियल विखरियल पियो ॾिसां, छाजे करे? तो चवण लॻी, अल्लाहु अकबर, चवण लॻी, सलमान तुंहिंजे भाउ अबू दरदा खे कंहिंजी परवाह आहे कान। इते बि खोड़ नसीहतूं आहिनि, इख़्तिसार आहे, घणी देरि कोन्हे। त ज़ाल ऐं मुड़ुस जा बि छा हक़ हूंदा आहिनि। तो चवण लॻी, अबू दरदा रज़ी अल्लाह ताला खे कंहिंजी परवाह कान्हे। कीअं भला परवाह कोन्हे? चवण लॻी, ईअं कोन्हे जो हुनजो ॾींहुं रोज़े में थो गुज़रे ऐं राति हुनजी इबादत में थी गुज़रे। हाणे भला ठहण
सज्जण या माण्हू फरहत वारी हालत में हुजे कहिड़े एतबार सां, उन जे लाइ जो ही बि हिकिड़ो वॾो रिश्तो आहे ऐं अज़ीम रिश्तो आहे। सैयदना सलमान रज़ी अल्लाह ताला सम्झी विया, उते ई रहिया, खाधो आयो, अबू दरदा खणी पंहिंजे भाउ जे साम्हूं पेश कयो, चवण लॻो सलमान खाओ। सलमान रज़ी अल्लाह ताला चवण लॻो न, एसी कोन खाईंदो जेसी तूं मूं सां न खाई। अबू दरदा चवण लॻो त मूंखे रोज़ो आहे, ऐं कीअं तोसां खावां? वो चवण लॻो रोज़ो आहे त फर्ज़ी कोन्हे, नफ़ली आहे, ऐं नफ़ली रोज़ो कंहिं तक़ाज़े जे करे जेकॾहिं माण्हू खोले थो त उनजो को कफ़ारो कोन्हे। मूंसां वेही खा, जे नथो खाई त पोइ आम कोन खाईंदुसि। अल्लाहु अकबर, इहा हुई ख़ैर ख़्वाही। अबू दरदा न चाहींदे बि पंहिंजे भाउ सां गॾु वेही खाधो रोज़े खे टोड़ियो। जंहिं माण्हू जी ज़िंदगी रोज़े में थी गुज़रे, वो कीअं चाहींदो रोज़े खे ख़तमु कयां? पर छाजे लाइ त किथे मुंहिंजे भाउ जी बुख जो अंदाज़ो कोन्हे केतिरो आहे, हिनखे कीअं बुखियो संभालियां। खोड़ सारा वाक़ियात साहबा जा जो हू पंहिंजे पाण ते ॿियनि खे तरजीह ॾींदा, पाण बुखिया सुम्हंदा पर पंहिंजे भाउ खे खाराए ॾींदा। इहो साहबा जी कैफ़ियत हुई। अबू दरदा रोज़ो खोलियो, सलमान रज़ी अल्लाह ताला सां गॾु खाधो, खाधे खाइण खां पोइ राति थी, सलमान रज़ी अल्लाह ताला जे लाइ बिस्तरो लॻाए चवण लॻो मुंहिंजा भाउ आराम करे, ऐं चवण लॻो आराम कयां तूं किना? चलो तूं आराम कर, आऊं हाणे थो कयां पंहिंजे रब जी इबादत, छो जो रुटन हुई हुनजी पूरी राति इबादत। सलमान रज़ी अल्लाह ताला बांह खां चले विहारे चवण लॻो मुंहिंजा भाउ राति वॾी पई आहे, आराम कर, ऐं पोइ राति जे पोएं हिसे में आऊं बि उथंदुसि ऐं तूं बि उथजां, पंहिंजे रब जी इबादत कंदासीं। अलाह असांखे बि तौफ़ीक़ अता फरमाए। उनखे सुम्हारे आराम कयूं, राति ईअं गुज़री, ॾींहुं ईअं गुज़रियो। अबू दरदा रज़ी अल्लाह ताला खे बेचैनी हुई, उहा बेचैनी खणी अल्लाह जे रसूल वटि पहुतो, ऐं इते अबू दरदा रज़ी अल्लाह ताला खे सलमान रज़ी अल्लाह ताला ने हिकिड़ी नसीहत कई। उहा नसीहत इहा हुई ते मुंहिंजा भाउ, तूं जेका ज़िंदगी गुज़ारी पियो न, यादि करे छॾ, इन लिरब्बिका अलैका हक़्क़न। मुंहिंजा भाउ, तुंहिंजे रब जो बि तुंहिंजे मथां हक़ आहे, वरी अहलिका अलैका हक़्क़न, वरी नफ्सिका अलैका हक़्क़न। तुंहिंजे घर वारनि जो बि हक़ अथई, तुंहिंजी जेका जान आहे न, इन जान जो बि अलाह हक़ रखियो अथई। फ़आति कुल्ल ज़ी हक़्क़िन हक़्क़हु। चलो मुंहिंजा भाउ, पोइ कंहिंजे हक़ में कोताही न कर, कंहिंजे हक़ में कोताही न कर। हर हक़दार खे पंहिंजो हक़ सही ॾे, रब खे बि पंहिंजो हक़ ॾे, मखलूक खे बि हक़ ॾे, ऐं पंहिंजी ज़ात जा बि हक़ अदा कर। ए अल्फाज खणी अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि आयो। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे जी ॿुधाई अल्लाह जे रसूल मामिलो हीअं थियो, ऐं आख़िर में वरी नसीहत ही कई अथनि। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए सदक सलमान। पाण फरमाए अबू दरदा तूं सही कोन पियो करी, सलमान सही चयो आहे तोखे रज़ी अल्लाह ताला। त अल्लाह सुब्हानहु व तआला फरमायो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जेके बेसत जा मक़ासद ॿुधाया न, उन्हनि मक़ासद में तइलीम और हिकमत सां गॾोगॾु वो युज़क्कीहिम बि ॿुधायो त तव्हांखे पाक करण आयो आहे, अक़ाइद जे ग़िलाज़तुनि खां पाक करण आयो आहे, नज़रियात जे ग़िलाज़तुनि खां पाक करण आयो आहे। मखलूक जे अंदरि जेकर रही करे ज़ुल्म ऐं ज़्यादतियूं कयो था त इन्हनि ग़िलाज़तुनि खां बि तव्हांखे पाक करण आयो आहे। अल्लाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त ॿुधाइनि पिए त ख़ैर ख़ाहीअ जो मखलूक सां अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको मामिलो करण जो फरमायो, जो पाण फरमायूं मुसलमान छा हूंदो आहे
मुसलमान कैसा ज्यादती कोन कंदो आहे, मुसलमान कैसा जुल्म कोन कंदो आहे, ऐं न ई मुसलमान कंहिंजी तहक़ीर कंदो आहे। बल्कि मुसलमान मोमिन हमदर्द हूंदो। इहा तालीम आहे, इन तालीम जो इहो असर हो, इन तालीम जो इहो असर हो जो फौरन मुआविया रज़ी अल्लाह ताला परेशान थी विया, परेशान थी अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पहुची विया त अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मूं खां हीअ कोताही थी वई, मूंखे कावड़ अची वई ऐं कावड़ में अची मूं उनखे चमाट हणी कढी, अफला औतिकुहा, अल्लाह जे रसूल पोइ भला इन जो बि कफ़ारो त हुअणु घुरिजे, मूं बेवाजिबी कई आहे, मूं हुनखे धको हयो आहे ऐं अल्लाह ताला इन जे बारे में बि त हिसाब वठंदो। तज़कियो थियो, तज़कियो उहो थियो जो ज़र्रे बराबर बि कंहिंखे तकलीफ़ अची वेंदी त उहा पोइ बर्दाश्त करे कोन सघंदा, बल्कि परेशान थी वेंदा, परेशान थी वेंदा। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के चवण लॻो अल्लाह जे रसूल भला हुनखे आज़ाद करियां। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आज़ाद करण खां पहिरीं इनखे हेॾां वठी आए, फरमाईंदा पोइ हुनखे आउं वठी आयुसि। पोइ पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन औरत खां बानीअ खां सुवाल कया, ॿ सुवाल कया। पाण हिकिड़ो सुवाल कयो ऐन अल्लाह, ॿुधा अल्लाह किथे आहे? पोइ चवण लॻी फिसव, अल्लाह त आसमाननि में। ऐं ॿियो पाण पंहिंजे ज़ात जे बारे में पुछो त आऊं केरु आहियां? त चवण लॻी अवी अल्लाह जा रसूल आहियूं। अल्लाह हिते बि वॾियूं नसीहतूं आहिनि, बहरहाल इन शइ खे छॾियूं था, पंहिंजी असुल शइ ते अचूं था। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं इहे ॿ सुवालनि जा जवाब हुन ॾिना, हुनखे रब जे बारे में बि फ़हम हो ऐं रसूलुल्लाह जे बारे में बि फ़हम हो, रसूलुल्लाह जे बारे में बि फ़हम हो। अल्लाह जे रसूल जे बारे में त तव्हीं छा आहियो? अव्हीं अल्लाह जा रसूल आहियो, यानी तव्हांजो को आम माण्हू वारो मामिलो कोन्हे, बल्कि काइनात जे अंदरि ऐं अफ़ज़ल तरीन इंसान आहियो, अफ़ज़ल तरीन इंसान आहियो। बल्कि हिते हिकिड़ो नुक़्तो ॿुधाईंदा हलो, अक्सर हिकिड़ी शइ चई वेंदी आहे त भई अवी जेके अहलुल हदीस आहियो न, अहलुल हदीस अवी चओ था त अल्लाह जो रसूल असां जहिड़ो आहे, ऐं इहो चई बाज़ माण्हू एतिराज़ कनि था। असांजो छा जवाब आहे? असांजो जवाब आहे त बशर हुअण जे नाते सां, इंसान हुअण जे नाते सां अल्लाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बि इंसान हुआ ऐं असीं बि इंसान आहियूं, इन एतबार सां। ऐं इहो असांजो नज़रियो, असांजो पंहिंजो नज़रियो कोन्हे, बल्कि अल्लाह जो ॾिनल नज़रियो आहे। अल्लाह ताला फरमायो त पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तू उन्हनि खे ॿुधा, कुल इन्नमा अना बशरुम मिस्लुकुम, आऊं तव्हां जहिड़ो इंसान आहियां, आऊं तव्हां जहिड़ो इंसान आहियां। पर ॿिए एतबार सां असीं छा था चऊं? बितौरे इंसान असीं बि इंसान आहियूं, अल्लाह जो रसूल बि इंसान आहे, पर ख़ुसूसियात जे एतबार सां रसूलुल्लाह जहिड़ो काइनात जे अंदरि केरु बि कोन्हे। ख़ुसूसियात जे एतबार सां रसूलुल्लाह जहिड़ो काइनात जे अंदरि केरु बि कोन्हे। सही बुखारी जे अंदरि हिकिड़ी डिघी रिवायत आहे, सही बुखारी जे अंदरि डिघी रिवायत आहे, सिर्फ़ हिकिड़ी ॻाल्हि त अल्लाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आरामी हुआ, फरिश्ता हुया। फरिश्तनि बीह करे चवण लॻा मिसाल बयानु करियो, डिघी रिवायत आहे। त पोइ
चवण लगा मिसाल कीअं बयान करियूं, ही त सुतो पियो आहे, तो चवण लगा सुतो त पियो आहे पर इन जूं अखियूं आरामी आहिनि, बल क़ल्ब यक़ज़ान, पर इन जी दिलि जेका आहे न इहा सुतल कान्हे। यानी अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ख़ुसूसियात में अचे, पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आरामी हुआ, संदन अखियुनि खे आराम हुआ पर संदन दिलि बेदार हुई, ऐं असीं आराम में हूंदा आहियूं त असांजी इहा कैफ़ियत कोन हूंदी आहे। बहरहाल अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के ॿिनि अहम तरीन अक़ीदनि जे बारे में सुवाल थियो कयो पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ऐं पोइ हुन जवाब ॾिनो त अल्लाह आसमाननि ते आहे ऐं अमीं जेके हुयोसि उन अल्लाह जा रसूल। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इते मुआविया रज़ी अल्लाह ताला खे फरमाया अतिकहा फइन्नहा मुमिना। पाण फरमाए मुआविया जेको तो सोचियो न त हिनखे आउं आज़ाद करे छॾियां न, पाण फरमायो हिनखे आज़ाद करे छॾ। छाजे लाइ? इन जे लाइ जो फइन्नहा मुमिना, पाण फरमाए इहा का मामूली कान्हे, इहा मोमिना आहे, मोमिना। इन मां छा मुराद आहे? यादि करे छॾियो, जीअं नेकी अज़मत वारी आहे न, नेकियूं इंसान जे लाइ सभ खां वॾो क़ीमती सरमायो जेकॾहिं कंहिंजो आहे न त हुनजा आमाल सालिहा। सुनन अबी दाऊद जे अंदरि रिवायत आहे, जाबिर बिन सुलैम रज़ी अल्लाह ताला ॿी रिवायत आहे, तो फरमाए थो त मदीने में पंहिंजे कंहिं कम सां आयो, मुसलमान कोन हो, पोइ फरमाइनि था उते मूं हिकिड़े माण्हू खे ॾिठो ऐं नथा गॾु ॿिया माण्हू ॾिठा, पोइ ॾिठमि त उन माण्हूअ जी एॾी तकरीम पई थिए जेका मूं पंहिंजे ज़िंदगी में एॾी ताज़ीम ऐं तकरीम कंहिं माण्हू जी कान ॾिठी। मुतासिर थियुसि, आउं आयुसि, अची पुछियुमि त ही माण्हू केरु आहे, मन हाज़ा, फरमाई मूंखे ॿुधायो वियो हाज़ा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ॿुधायो त पुछण वारा ही को मामूली माण्हू कोन्हे, अल्लाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। फरमाईंदा आउं वधी आयुसि अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि, पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां पुछियुमि त छा तव्हीं अल्लाह जा रसूल आहियो? पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकु हदीस आहे एॾे बहितरीन अंदाज़ सां मुआविया रज़ी अल्लाह ताला खे सम्झायो, जो मुआविया रज़ी अल्लाह जाबिर बिन सुलैम रज़ी अल्लाह ताला उन ई टाइम ते मुसलमान थी, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सम्झाणीअ ते उन ई टाइम ते मुसलमान थियण खां पोइ अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे चवण लॻो, अल्लाह जे रसूल मूंखे कुझु नसीहतूं करियो, अहिड़ी का वसियत करियो, नसीहत करियो जंहिंखे आउं पंहिंजे ज़िंदगीअ में संभाले रखां। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कुझु नसीहतूं कयूं, उन नसीहतुनि में हिकिड़ी नसीहत पाण इहा बि फरमाई, पाण फरमाई मुआविया जाबिर ज़िंदगी हाणे ईअं गुज़ारजां, ला तहक़िरन्न शयअन मिनल मारूफ़। पाण फरमायूं यादि करे छॾिजां पंहिंजे ज़िंदगी में नेकीअ खे कॾहिं बि मामूली न सम्झजां। नेकी कॾहिं बि मामूली कान हूंदी आहे, नेकी चाहे नंढी हुजे या वॾी हुजे, पर नेकी अल्लाह वटि वॾी अज़मत वारी आहे। ज़िंदगी में कॾहिं बि कंहिं बि नेकीअ खे मामूली न सम्झजां, त जीअं नेकी अज़मत वारी आहे ईअं यादि करे छॾियो नेक इंसान बि अज़मत वारो। जीअं नेकी अज़मत वारी आहे ईअं नेक इंसान बि अज़मत वारो, ऐं उन सां सुहिणो सुलूक करणु, उन सां सुहबत अख़्तियार करणु, नेक इंसान जी तकरीम करणु, नेक इंसान खे वधीक इज़त ॾियणु, इहो अल्लाह जो हुकुम आहे, इहो अल्लाह जो हुकुम आहे। त नेक इंसान खे हमेशा तव्हीं तरजीह ॾियो, तव्हांजे ख़ैर में नेक इंसान तव्हां सां शरीक हुजे, नेक इंसान शरीक हुजे, तव्हांजी चाहत हुजे नेक इंसान जी। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस आहे,
ला याकुलु ताअमक इल्ला तक़ी, पण फरमाइन तव्हांजो खाधो न खाइन पर केर खाइन, परहेज़गार माण्हू खाइन। हाणे हिन मां छा मुराद आहे? ता छा जेकॾहिं को गुनहगार आहे उनखे खाधो न ॾिजे, उनखे बि ॾिजे। अल्लाह जे रसूल त उन जे बारे में बि ॿुधायो त हिकिड़ी बदकारा औरत कुते खे, जानवर खे पाणी पियारियो, अल्लाह ताला उन जे इन अमल ते बि उनखे बख़्शे करे छॾियो, उन जे इन अमल ते बि बख़्शे करे छॾियो। त पोइ इंसान त इंसान आहे। बल्कि मौलाना शिबली नोमानी सीरत उमर फारूक जे अंदरि हिकिड़ो वाक़ियो लिखियो आहे त सैदना उमर फारूक रज़ी अल्लाह ताला ने पंहिंजे दौरे ख़िलाफ़त जे अंदरि हिकिड़े माण्हूअ खे ॾिठो, ज़िम्मी हो, यानी काफ़िर हो, मुस्लमान कोन हो, ऐं हुन पिलियो पियो। सैदना उमर रज़ी अल्लाह ताला जॾहिं हुनखे पंहिंजे ख़िलाफ़त जे अंदरि उमिरि रसीदा माण्हू हो ऐं उन माण्हुनि खां घुरियो पिए त उमर रज़ी अल्लाह ताला ने परेशान थी विया त हीउ घुरे पियो, पिने पियो छो? त हुन खां पुछणु लॻो त हीउ तुंहिंजी नौबत छो आई आहे? उनजे लाइ जो घुरण ऐं पिनणु तमामु मायूब शइ आहे। अल्लाह ताला हर मुस्लमान खे इन शइ खां महफ़ूज़ रखे, महफ़ूज़ रखे। इस्लाम ख़ुददारी सेखारी। सैदना उमर रज़ी अल्लाह ताला हुन खां पुछियो, पुछण ते ख़बर पई त हीउ ज़िम्मी आहे, काफ़िर आहे ऐं हिन जो ॿियो को कमाइण वारो कोन्हे। उहो ॿुधाइण लॻो त अमीरुल मोमिनीन, हे उमर, हाणे मूं में सघ कोन्हे कमाइण जी, ऐं हाणे मुंहिंजो गुज़रान कीअं थिए, उन जे लाइ मजबूरन हाणे माण्हुनि जे साम्हूं हथु फैलाइणो थो पवे। सैदना उमर रज़ी अल्लाह ताला जॾहिं इहो ॿुधो त सैदना उमर रज़ी अल्लाह ताला चवणु लॻो पंहिंजे पाण खे, उमर तोते हैफ़ आहे, हे उमर तोते हैफ़ आहे, तुंहिंजे रियासत जे अंदरि रहण वारो हिकिड़ो काफ़िर आहे जंहिंजो को सहारो कोन्हे। उमर तूं उन खां वैसलो थी वए, तोखे ख़बर कोन पई त तुंहिंजे रियासत में हिकिड़ो बेसहारा काफ़िर आहे, इएं पियो रहे। अल्लाहु अकबर। ही जेके ॿार आहिनि रियासतुनि जा या अॻवाननि जा, हे मामूली ॿार कोन्हनि, जेॾा वॾा उहिदा आहिनि, एॾा वॾा हिसाब किताब आहिनि। पोइ सैदना उमर रज़ी अल्लाह ताला ने ऑर्डर जारी कयो। कीअं ऑर्डर इहो जारी कयूं त जीअं मुस्लमान जे लाइ वज़ाइफ़ निकिरनि था न बैतुल माल मां, ईअं हिन काफ़िर जे लाइ बि वज़ीफ़ो माल निकिरंदो हुनजे घर जी चुल्ह भरंदी। इस्लाम त सेखारे थो हर हिक सां ख़ैर ख़्वाही कयो, हर हिक सां। इहा बि हिकिड़ी डिघी तफ़सील आहे। हिते छो फरमायो त तव्हांजो खाधो न खाइन पर परहेज़गार माण्हू खाइन? इन मां मुराद छा आहे? इन मां मुराद आहे त तव्हांजी तरजीह हुजे, तव्हांजी तरजीह हुजे, दिलि जी ख़्वाहिश हुजे, अल्लाह मुंहिंजे रिज़्क़ मां नेक माण्हुनि खे नसीब करे, नेक माण्हू अचनि मुंहिंजे रिज़्क़ मां खाई वञनि, बदिले में अल्लाह ख़ुशि थिए थो, अल्लाह ताला चाहे तो नेक माण्हुनि जी तकरीम थिए। सैदना सअद बिन अबी वक़ास रज़ी अल्लाह ताला का मरवी आहे, फरमाइनि था असीं 6 ॼणा ग़रीब साहबी, बिलाल, अब्दुल्लाह बिन मसूद रज़ी अल्लाह ताला जहिड़ा असीं हुजूं अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अल्लाह जे रसूल सां गॾु हुआसीं। त एतिरे में अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि कुरैश जा सरदार आया ऐं पोइ अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़्वाहिश हूंदी त दीन फैलिजे, ऐं हुन जे लाइ पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हद दर्जे जी कोशिश बि कंदा हुआ, ऐं कोशिश सां गॾु एतिरो बि परेशान थींदा हुआ ऐं एॾी कोशिश कंदा हुआ जो अल्लाह ताला क़ुरान नाज़िल कयो, फला अल्लका बाक़िउन नफ़्सका अला आसारिहिम इन लम युमिनू बिहाज़ल हदीस असफ़ा। अल्लाह क़ुरान नाज़िल असांखे त अल्लाह ताला रहम फरमाए, न पंहिंजी फिक्र आहे ऐं न ई हिन उम्मत जी फिक्र आहे। इहा बि मुस्लमाननि जी ज़िमेदारी आहे त जेको ख़ैर अल्लाह असांखे नसीब कयो आहे न, इन ख़ैर खे माण्हुनि ताईं बि पहुचायूं, माण्हुनि ताईं बि पहुचायूं।
पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम परेशान थींदा त ही माण्हू हिन जहालत वारी जिंदगी में कीअं पिया रहनि, छो नथा अल्लाह खे मञनि। वो एतिरो परेशान थींदा जो अल्लाह वही करे चए पैगंबर छा इन्हनि ॻाल्हियुनि खे ॾिसी तूं पंहिंजे पाण खे हलाक कंदे छा। एतिरी हिरस त माण्हू हिदायत वारा थी विया, हिदायत वारा। पत्थर बि खाई पाण दुआऊं ॾिनऊं, कंहिंजी हलाकत कोन घुरियो। ताइफ़ वारनि जे लाइ बि ॾिनी, हलाकत जे लाइ फ़रिश्ता बि अची विया। माण्हू रिवायत पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे चयो वियो त हाणे तव्हां जेकॾहिं दुआ करियो, हिननि जे लाइ बददुआ करियो त अल्लाह ताला जे तरफ़ां फ़रिश्ता हिनखे ॿिन्ही जबलनि जे अंदरि ताइफ़ वारनि खे पीउ अटो करे छॾींदा। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुते बि छा चयो, रत वाए बि पाण फरमायो